जय झूलेलाल। मानव सेवा इहा आहे कि कहिड़ी बि ज़रूरतमंद जी मदद ईअं कयो कि वह पंहिंजी मदद पाण सां करे। हिन उदाहरण जो सार्थक कई नारी शक्ति ने। छत्तीसगढ़ सिंधी पंचायत महिला विंग द्वारा 26 सितंबर जो आयोजित आयुष्मान कार्ड ऐं राशन कार्ड शिविर हिन उदाहरण जी हिकु मिसाल आहे। टैगोर नगर स्थित गुलाब बाबा मंदिर में आयोजित हिन कार्यक्रम में रायपुर जी जनता ने वड़ी सॾी करे हिस्सो वरितनि। ईअं त कि वॾा बुजुर्ग जो पंहिंजे स्वास्थ्य सां लाचार आहिनि, जंहिंखे घंटो लाइन में बीहणो पवंदो आहे हिकु कार्ड ठाराइण लाइ। हुननि जो आयुष्मान कार्ड ऐं राशन कार्ड कुझु मिंटनि में सरलता सां ठही वियो ऐं महिला शक्ति खे पंहिंजे आशीर्वाद ऐं दुआउनि सां सराबोर करे विया। हिन कार्यक्रम खे सफल ठाहिण में छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जे प्रदेश अध्यक्ष श्री श्रीचंद सुंदरानी जी, श्रीमती मंजू सुंदरानी जी ऐं प्रेम प्रकाश मध्यानी जी जो सर्वोच्च सहयोग रहियो। छत्तीसगढ़ सिंधी पंचायत महिला विंग जी प्रदेश अध्यक्ष श्रीमती भावना कुकरेजा जे नेतृत्व में आयोजित हिन शिविर में तकरीबन 250 माण्हुनि ने आयुष्मान कार्ड ऐं तकरीबन 150 माण्हुनि ने राशन कार्ड ठाराए करे हिन कार्यक्रम खे सफल ठातनि। हिन कार्यक्रम में महिला विंग जी महामंत्री काजल जसवानी, कोषाध्यक्ष निशा खेमानी ऐं कार्यकारिणी सदस्य हेमा अमेसर, तनीषा, साक्षी, अनीता, पायल, दिव्या, रोमा, हर्षा बलवानी, अनीता, भानु माखीजा, सुषमा, शमा, अंशिता, पूजा हेमानी, पूजा रमानी, पिंकी, दीक्षा, रेखा, जया निभानी आदि शामिल हुआ। जय झूलेलाल।